सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि पारां उत्तर सिंध में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ईद खां पोइ इजलास सॾाइण जो फ़ैसिलो कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि पारां उत्तर सिंध में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ईद खां पोइ इजलास सॾाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त हिंदुनि खे सिंध मां लॾाइण जान मोहम्मद महर, डॉक्टर अजमल सावंत समेत ॿियनि शहीदनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। अवां खे ॿुधायूं पिया त अॻवाननि जो चवणु आहे प्रिया कुमारी, फज़ीला सरकी समेत मुक़विन जी आज़ादी ऐं पाणीअ जी खोट समेत ॿिया मामला एजेंडा में शामिल हूंदा। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इमाम अली भलाई। जी इमाम अली, छा तफ़सील आहिनि? हाजी रोशनी, सिंध में क़ौम परस्त जमायतुनि पारां प्रिया कुमारी, फज़ीला सरकी समेत समूरे मुल्क जी आज़ादी लाइ पाणी जी खोट ऐं उत्तर सिंध में आम माण्हुनि जी कमज़ोर तबक़नि खे सिंध में खे लॾाइण वारी साज़िश ख़िलाफ़ शहीद जान मोहम्मद महर, डॉक्टर अजमल सावंत जी क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ ईद खां पोइ बाज़ाब्ता तौर समूरे क़ौम परस्तनि पारां इजलास सॾाइण जो ऐलान कयो वियो आहे। हैदराबाद में सिंध सूफ़ी फोरम पारां इफ्तार पार्टी में तकरीब खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ मलिक जो रियाज़ चांडियो, डॉक्टर नियाज़ कालानी, डॉक्टर बदर चंद ऐं ॿियनि गॾियल तौर ते ख़िताब कंदे चयो आहे त सिंध में क़ौमी जेके वसीला आहिनि उन्हनि ते वेतन ते कब्ज़ो थी रहियो आहे। तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। सिंध में धाड़े राज क़ुवतुनि खे हिकु दफ़ो ॿीहर सरगर्म करे लाथो वियो आहे। सिंध जे सिंधू दरिया जे पाणीअ ते कब्ज़ो थी वियो आहे। धाड़ेल ऑपरेशन कयो वञे, जन त उन हवाले सां मुस्तक़िल ते सिंध जो कब्ज़े जो छा आहे उहो नामज़ूर कयो वेंदो, जन त सिंध में हथरादू धाड़ेल गर्दी जो ख़ात्मो कयो वञे। सिंध में हिंदुनि जा जेके घर आहिनि उन्हनि ते जेको आहे कयो पियो वञे। सॼे सिंधू दरिया ते जेको आहे पंजाब जो कब्ज़ो आहे। अरबे डॉलरनि जो कोयलो जेको आहे सिंध मां पंजाब खणी वियो आहे। ईद खां पोइ समूरी सिंध में जेको आहे गॾियल तौर ते हिकिड़ो इजलास करे पोइ हुन खां पोइ वॾी जेका आहे हिकमत अमली जोड़ी वेंदी। प्रिया कुमारी समेत सभिनी मुक़विन जी आज़ादी लाइ क़ौमी वसीले जी तहफ़्फ़ुज़ वारी जदोजहद तेज़ कंदासीं। अॻवान जो चवणु आहे त प्रिया कुमारी समेत 100 खां वधीक मासूम जेके शहरी ऐं जेके माण्हू आहिनि उहे धाड़ेलनि जे कब्ज़े कनि, उन्हनि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। जन त सिंध में इल्म जे ज़ौर जी रोशनी फकीर में प्रोफेसर अजमल सावंत, उस्ताद हिदायत अला रखियो रिज़वानी, जन जी क़ातिलनि जी जेका गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। जन त सिंध सरकार खे इहा हिदायत की वई आहे त फौरी तौर जेको आहे कचे में हाड़ेलनि जो ऑपरेशन करे ऐं सिंध में जेको आहे अमन अवां क़ाइमु कयो। न त ॿिए ईद खां पोइ जेको आहे सभई जेके क़ौम परस्त धुरियूं आहिनि वधीक जेको लाइअमल जेको आहे ईद खां पोइ तेज़ कंदियूं। जी वॾी महिरबानी नाज़रीन, हैदराबाद खां इमाम अली भलाई तफ़सील ॾिना आहिनि।